अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी बेहतरीन तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं जेका किस्त हाणे अचण वारी आहे। छा इन में वाकई हाणे नवाब खान के मीर ऐं जेको आहे मीर जा दोस्त जेका रबन जा कुझु ॿियो इहे एंटर थियण वारा आहिनि। छा इहे जेको आहे नवाब खान के क़ाबू कंदा? छा मीर जेको आहे हथियारनि जे ज़ोर ते पुलिस मां दरिया खान ऐं मूसा खे छॾाईंदो? बिल्कुलु दोस्तों, तव्हांखे सॼी अपडेट ऐं सॼी मालूमात ॾींदासीं इन नंढिड़े वीडियो में। तव्हां खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। दोस्तों, मुंहिंजे ख़्याल में हीअ अपडेट तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, मीर ज़ख़्मी आहे। तव्हांखे ख़बर आहे जंहिं मूसा ऐं दरिया खान खे फसायो उहे दोस्त आहिनि जेका आहिनि मूसा वारनि जा, पुलिस जा मिलियल हुया। ऐं दरिया खान ऐं मूसा खे हाणे ख़बर पई आहे जॾहिं हू पकड़जी चुका आहिनि। दोस्तों, हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां, जेको आहे मीर जा दोस्त मूसा जा दोस्त यानी सिजावल खान हाणे पुलिस सां मिलंदो, अॻिते थींदो ऐं पुलिस वारनि खां हाल वठंदो त कहिड़े केस में मूसा वारा फाथा आहिनि ऐं इन्हनि जी मदद करण लाइ हू पूरी कोशिशि कंदो। सिजावल खान इन शइ में ज़रूरु घिरंदो, छाजे करे उनखे ख़बर आहे मुंहिंजा दोस्त ख़तमु थी वेंदा त पोइ नवाब खान मूंखे जेको आहे लिटाईंदो। ऐं नवाब खान खे हाणे सभ खां वधीक नैना जी परेशानी आहे, जेको कोर्ट मां नोटिस मिलियो आहे। हाणे अधु ख़्यालु इन जो ओॾे मोटी वियो ऐं बख़्त वारनि खे ओॾे मोकिले छॾींदो। ऐं बख़्त वारा जेको आहे जेको मूमल वारनि खे पकड़ण जे लाइ पूरी कोशिशि कंदा ऐं वकील खे ऐं जज खे पैसा कराए इहो मसइलो जल्दी हल करे वठंदो नवाब खान, ऐं उन्हनि खे पकड़ाए क़ैद कंदो। इहा कोशिशि पूरी कंदो नवाब खान। कोर्ट खां डिॼे थो, कोर्ट जो केस ई अहिड़ी शइ हूंदी आहे, कानून ऐं में मथां पकड़ में अची वञे। इन जे करे नवाब खान जो ओॾे आहे ऐं जेको मीर आहे इन शइ जो फ़ाइदो वठी पुलिस जे हथु फ़िलहाल मीर दोस्तों कोन ईंदो, ज़ख़्मी हूंदो। लेकिन पुलिस इहा पूरी कोशिशि कंदी मीर खे बि पकड़ियो। दोस्तों, शायदि को सभु ब्लॉग खे सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़। ऐं ही जेको चैनल आहे मुंहिंजे भाउ जो आहे, असांजो तमामु सुठो प्यारो भाउ आहे, पंहिंजी सुठी महिनत कंदो रहे थो, शाहिद खोसो, ऐं तव्हांजे लाइ सुठा व्लॉग्स ठाहे थो। सो तव्हां हिन जे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं सुठा कमेंट्स कयो। महिरबानी।